त हकीम आयो छा तव्हां वटि दिल जी दवा आहे को दिल वारो हिकिड़े अलाह वारे खां कंहिं पुछा कयो मलाह हुजे अलाह वारो हुजे मलाह बेड़ो पियो हलाए जंहिंजो बेड़े ते चढ़ियो हाजी साहब चएसि तो कॾहिं मर्द ॾिठो आहे जहाज पियो हलाए अॻे हज ते जहाज हलंदा हुआ हाणे जहाज में त हज़ारे माण्हू चढ़नि था त उन उहो चएसि अदा तो कॾहिं मर्द ॾिठो आहे लाज़मी मर्द ई चढ़ंदा जवाब तो ॾेसि मलाह बेड़े वारो हा अदा हिकिड़ो ॾिठो को ज़मानो थी वियो को ज़मानो थियो हिकिड़ो मर्द ॾिठो अॼु ॿियो तोखे थो ॾिसां हुन चयुसि त तो कीअं सम्झो त मां मर्द आहियां सवाल करण वारे मलाह खे चयो तो कीअं सम्झो त मां मर्द आहियां जी मां इन जे करे सम्झी जो मर्द मर्दनि जी पुछा कंदो समझी तो तू मर्द है वो अहले दिल हुयो तने दिल जी दवा को पुछा करे उन का हकीम का अदा तो वट दिल जी दवा आहे जेका दिल जी मेल मिटाए हिक दिल जेका हार्ट अटैक पवंदो आ वाल बंद थी वेंदा आहिनि लेज़र जे ज़रिए सफाई थींदी आ एंजियोग्राफी थींदो आ इहा दिल आहे जिस्म खे हलाइण वारी और रूह वारे दिल जा पीछे आ रूह वारी दिल जिमें खुदा समाजी तो वने ओके सूफी जो शेर आ न त ॿिन्ही जहान में नथो माप दी हैरान त दिल में के तो समाए है हैरान त दिल में के तो समाए वो दिल भी दिल आ हुआ ऐसी अदा तो दिल जी दवा आहे वो जो सहादा दिल जी दवा भी आहे ये केड़ी दवा या हुजूर ते दुरूद पर अल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या नबील्लाह व अला आलिहि व सहाबिहि अजमईन मुझे महबूब जो दुरूद आ दिल की दवा है सुभान अल्लाह अजीजा ने मन अज हिन वक्त में आ ॾिसी रहा हो जेको कोरोना वायरस हले थो पियो चीना जे अंदर दुनिया परेशान आहे कोरोना वायरस का आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ना है सफर जो त जेके अगो ज़मानो हुयो जिहालत वारो दौर उन वक्त में माण्हू सफर के मनहूस महीनो चवंदा हुआ छो त हुरमत वारे महीननि गुज़रण खां बाद जंग जे लाइ अरब निकिरी वेंदा हुआ सफर के जेकर हेठां ज़ेर थी पवंदो सिफर माना ज़ीरो जंग जे लाइ निकिरी वेंदा हुआ घर खाली करे वेंदा जंग लड़ंदा वो इन जे करे सफर के चवंदा हुआ मनहूस महीनो आहे इन में सफर न कजे घर न ठाराइजे इन में जेको आहे सो शादी न कजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये सब रस्म खत्म कयो पाण फरमायो ना है सफर ना है हामा ना है उदविया ॿियो चवंदा हुआ त बाबा हामा चवंदा हुआ जो शख्स मरे थो अरबा जे दिहाड़े ऐं उन को वार रखियल हूंदो हुयो ऐं उहो जेके माण्हू मारे थो उन जे मग़ज़ मां हिकु जानवर थो निकिरे जेको उदविया चए थो जेसि ताईं उन शख्स खे मारे नथो त सही मरे कोन्हे या जेसि ताईं घर जे भात सभिनी खे नथो मारे त सही मरे कोन्हे जेकमबा जे पासे जा माण्हू आया उन का रस्म इहा हुई विहाड़ो हुयो ओड़ो अरबा जो ॾींहुं हुजे या कोई ॾींहुं हुजे हमरा गुज़ारे पोइ छा कयो उन्हनि जो घर खे पंहिंजो आलीशान घर हुजे पोयां टोड़े पोयां मयत पढ़े जी दरवाजे खे पढ़ंदासीं 7 माण्हू गेले वेंदो हर 5 दौर में हूंदो ऐं ॿियो चवंदा हुआ उदविया याने विचड़ंदड़ हावा विचड़ंदड़ बीमारी हिक खां ॿिए खे आका अलैहिस्सलाम फरमाए त का बीमारी कान्हे जेका विचड़े बीमारी मुझे रब ॾींदो आहे हुजूर फरमायो ना है का विचड़ंदड़ बीमारी ना है को पखी पैदा जेको थिए थो ॿियनि खे मारे न मौत मुंहिंजे रब जे हथ में आहे ना है को सफ़र मुसीबत जो महीनो सब अल्लाह जा महीना आहिनि आका अलैहिस्सलाम सफ़र में शादी भी कई सफ़र में सफ़र भी कयो ये सब ने खत्म कयो वरी चवंदा हा त चिको निभागो आहे जेको जे घर जे मथां रहे उनखे बर्बाद करे इहो असुल खां आका अलैहिस्सलाम फरमाए चिको निभागो कोन्हे को